प्रेम तन ठाना, प्रभु तन चिताई। प्रेम तन ठाना, कृपा निधान, राम सब जाना। कृपा निधान, राम सब जाना। सियहि बिलोक तकेऊ, धन कैसे। सियहि बिलोक तकेऊ, धन कैसे। चितव गरुड़ लघु ब्याल ही जैसे। चितव गरुड़ लघु ब्याल ही जैसे। प्रभु तन चितय प्रेम तन ठाना, कृपा निधान, राम सब जाना। कृपा निधान, राम सब जाना। बोल सियावर रामचंद्र भगवान की जय। प्यारी साध संगत, प्रभु तन चितई प्रेम तन ठाना, कृपा निधान राम सब जाना। इन ही चौपाइन सां जेको क्रम हली रहियो आहे सत्संग जो, वो शुरू था कयूं। तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे। श्री रामचरितमानस सीता स्वयंवर जो प्रसंग हली रहियो आहे। धनुष यज्ञ। भगवान राम उथियो आहे, ॿिए राजाऊं त विफल थी विया धनुष खणण में। राम उथियो आहे, हाथीअ जी चाल। सीता खे ॾाढो संकोच, ॾाढो भय, डप देवताउनि खे मनाए रही आहे कि धनुष हल्को थी वञे। धरती माता खे चई रही आहे गुरुत्वाकर्षण शक्ति घटि कर। ऐं वरी पाण खे ई चए थी कि अगरि मुंहिंजो प्रेम सचो आहे त हे धनुष राम खणंदो ऐं मां इन खे वरमाला पाईंदसि। हेॾा भगवान राम बि
सब जाने वरतो। उते ही चौपाइयूं आयूं आहिनि। प्रभु तन चितय प्रेम तन ठाना, कृपा निधान राम सब जाना। सीता ठाने वरतो कि शरीर तॾहिं रहंदो जॾहिं इहो राम जो थींदो। राम जो न थींदो त शरीर बि न रहंदो। जो मन में ठानियो ऐं राम सब ॼाणे वरितो। राम हिक नज़र सीता ॾे निहारियो। असां ॿुधंदा आहियूं राम ही केवल प्रेम प्यारा। राम खे प्रेम प्यारो आहे ऐं उहो प्रेम सीता में नज़र अची रहियो आहे। राम सीता ॾे निहारियो त उहा पूरो प्रेम सां भरियल हुई राम जे प्रति। त राम सीता ॾे निहारे, पोइ धनुष ॾे निहारियो कि सीता एॾो हुअ लॻी पई आहे भयभीत, सिर्फ़ु इन करे कि मां धनुष खणी सघंदमि या न। त धनुष बि वीचारे सोचई कि हाणे मूंखे खणंदो। तुलसीदास लिखे थो धनुष ईअं पियो लॻे ॼण कंहिं नांग जो बच्चो ऐं राम ईअं पियो लॻे जीअं गरुड़। सिय ही बिलोक तकेऊ धनु कैसे। सीता जे लाइ अखर आयो आहे बिलोक। राम सीता ॾे निहारियो, उते अखर आयो आहे बिलोक माना ॾिसण। वरी धनुष ॾे निहारियईं त उते अखर आयो आहे तकण, तकेऊ। ॿिन्हिनि में फ़र्क़ु आहे, ताकण में ऐं ॾिसण में। सीता ॾे निहारियो, पोइ धनुष ॾे तके कि हाणे खणणो आहे त धनुष बि सिकुड़जी वियो। जीअं गरुड़ खे ॾिसी नांग न, नांग जो बच्चो सिकुड़जी वेंदो आहे। गरुड़ पखी नांग, वॾे मां वॾो नांग छो न हुजे, उनखे बि खाई वेंदो, खणी वेंदो। भागवत पुराण में जे नांग खे कृष्ण भगवान कंट्रोल कयो हो ऐं उनजे मथां बीह करे नचो हो, उहो नांग बि गरुड़ जे डप खां भॼी करे हिते लिको हो। त तव्हां सोचो अगरि नंढो नांग जो बच्चो हूंदो त गरुड़ खे ॾिसी हुनजी कहिड़ी स्थिति थींदी। उहो गोल गोल लिपटजी वेंदो नंढो, पर लिपटजी वञण सां बि हुनजो बचाव कोन थींदो। धनुष बि नांग जे शेप जो थींदो आहे। त तुलसीदास चए थो चितव गरुड़ लघु ब्यालही जैसे। जीअं कोई गरुड़ नंढे नांग ॾे निहारे, ईअं धनुष थी वियो। हेॾां लक्ष्मण ॾिठो कि राम हाणे धनुष खणण वारो आहे, त लक्ष्मण जे मथां ज़िमेदारी आहे हिन धरतीअ जी संभाल जी। शेष नांग जे मथां हे धरती बीठल आहे, त लक्ष्मण जो डिपार्टमेंट ॾाढो वॾो आहे शेष नाग जो। जी चइबो आहे न कि फलाणो मंत्री सॼे मंत्रालय खे संभाले वेठो आहे, त पाण थोरी हिकु हिकु डिपार्टमेंट संभालींदो, पाण हिकु जॻह ते हूंदो आहे, पोइ अलॻि अलॻि कमु विरहायल हूंदो आहे। तीअं ई शेषनाग धरतीअ खे संभालींदो आहे, पर हिन जो ॾाढो वॾो डिपार्टमेंट आहे। हिकु त 8 दिशाऊं आहिनि, 8 दिशाउनि ते अलॻि अलॻि हिन हू बिहारे रखिया आहिनि, दिगपाल ऐं वारा ऐं कच्छप। इहे सभु जेके आहिनि डिपार्टमेंट आहे वॾो लक्ष्मण जो। त लक्ष्मण आदेश ॾेई छॾियो पंहिंजे डिपार्टमेंट में कि राम हींअर धनुष खणण वारो अथव, धरती हिली सघे थी। छो त उहो जेको धनुष आहे न उहो साधारण न आहे, उहो शिव जो धनुष आहे। उन में ॾाढो बल आहे, ॾाढी शक्ति आहे, ॾाढी ऊर्जा भरियल आहे उन में। उहो टुटंदो त ॼण कोई बादल जीअं फाटे, उन खां वधीक हिन में शक्ति आहे। बादल फाटंदो आहे त आवाज़ केॾो थींदो आहे ऐं तबाही अलॻि थींदी आहे। त हिन में ॾाढी ऊर्जा भरियल आहे धनुष में। इहो जो नष्ट थींदो त धरती धुॾी सघे थी, हिली सघे थी। पंहिंजे पंहिंजे हुन ते बीह रहो। लख न लखेऊ रघुवंश मनी ताकेऊ हर को दंड,
पुलक गात बोले बचन, चरण चाप ब्रह्मंड। दिस कुंजरो कमठ अहि कोला, धरौ धरन धर धीर न डोला। राम चही शंकर धनु तोरा, हो सजग सुन आयुस मोरा। लक्ष्मण सभिन के चए थो मुंहिंजी आज्ञा अथव, राम धनुष तोड़ण वारो आहे, पंहिंजी पंहिंजी जॻह ते अटेंशन थी वञो, धरतीअ ते जेके जेके आयो। हेॾां भगवान राम धनुष जे समीप आयो। चाप समीप राम जब आए, नर ना नारिन सुर सुकृत मनाए। जीअं भगवान धनुष जे समीप आयो, सभई स्त्री पुरुष पंहिंजा पुण्य मनाइण था। माना हिकु त ख़ुशि बि था थियनि कि असांजा पुण्य सुठा, ऐं ॿियो वरी पुण्य ॾियण बि था चाहिनि, ऐं देवता बि ख़ुशि था थियनि। तुलसीदास उते हिकु रूपक थो ठाहे, चए थो हिकु धनुष न टुटण जे करे केॾा माण्हू दुखी लॻा पिया आहिनि, ऐं हिकु धनुष टुटण सां केॾा माण्हू सुखी थींदा, त हिकु रूपक थो ठाहे। चए थो धनुष हिकिड़ो जहाज आहे, इन में सभु वञी वेठा आहिनि अदृश्य रूप सां। केरु केरु वेठो आहे? सभु कर संसव और अज्ञान। सभिनी जो संशय, जेतिरा बि माण्हू वेठा आहिनि सभिनि खे संशय आहे कि ही तोड़े सघंदो या न तोड़े सघंदो। उहो संशय बि वञी वेठो धनुष में। अज्ञान वञी वेठो, जेके अज्ञानी राजा वेठा हुआ उते, राम खे न पिया पहचाने सघनि, उहो अज्ञान बि उन धनुष रूपी जहाज में वेठो। मंद महीपन कर अभिमान, ऐं जेके अभिमानी राजा हुआ ऐं मंद, उन्हनि जो अभिमान बि वञी उन धनुष में वेठो आहे। भृगुपति केर गर्भ गरु आई। परशुराम जो गर्व, अञा परशुराम आयो कान्हे, पर उन जो गर्व बि उन में वञी वेठो आहे धनुष में। इहो टुटंदो, जहाज इहो बुॾंदो, त इहे सभु शयूं बि बुॾंदियूं। ईअं सम्झो, अज्ञान नाश थींदो, संशय दूर थींदो, अभिमान बुॾंदो, ऐं परशुराम जो गर्व बि बुॾंदो। त कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं आहिनि? भृगुपति केर गर्भ गरु आई, सुर मुनि बरन केर कदराई। देवताउनि जी ऐं ऋषि मुनिनि जो जेको भय आहे, उहो बि उते वञी वेठो धनुष जे रूपी जहाज में। ॿियो, सीअ कर सोच। सीता जो सोच, हेॾी सोच वीचार जेका हले पई थी, उहो बि वञी धनुष में वेठो। जनक पछतावा, राजा जनक खे जेको अफ़सोस पियो थो थिए, उहो बि अफ़सोस धनुष ते वेठो। रानीन कर दारुन दुख दावा, राणियुनि जो हेॾो दुख, उहो बि उते वेठो। इहे सभु, इहो सॼो समाज धनुष रूपी जहाज में वञी चढ़ियो आहे अॼु, जेको धनुष टुटण सां नष्ट थी वेंदो। शंभु चाप बड़ बोहत पाई, चढ़े जाए सब संग बनाई। राम बाहुबल सिंधु अपारू, चहत पारू नहीं को कड़हारू। इहे सभु उन में वञी वेठा आहिनि, पर कोई केवट कान्हे, उन जहाज खे हलाइण वारो कोई कान्हे। वेठा त आहिनि, पर राम जो जेके बाहूं आहिनि उहे समुंड जे समान आहिनि। उन समुंड में इहो जहाज बुॾंदो, मतिलबु संशय बि बुॾी वेंदो। इहे चाहींदा कि असां बुॾूं न। अभिमान कॾहिं न चाहींदो मां नष्ट थियां। संशय कॾहिं कोन चाहींदो अथव कि मां दूर थियां। इन करे संशय देर सां दूर थींदो आहे। इन करे माण्हू संशयशील जल्दी थींदो आहे, सुम्हंदो जल्दी आहे, जेको चवंदा आहियो, जाॻंदो मुश्किल आहे। छो त संशय न चाहींदो आहे मां वञा,
अभिमान न चाहींदो आहे कि मां हितां वञा, हू चाहींदो आहे मां तरां ऐं भली पार पहुची वञा पर हुजां, बुॾां न। पर राम जे बाहुन रूपी समुंड में ही धनुष रूपी जहाज बुॾंदो ऐं उन जहाज में जेके सवार थींदा अभिमान, संशय, भय, अज्ञान, दुख, गर्व, पश्चाताप, सोच, ये सभु उते चढ़ी त विया, चढ़ियल ई आहिनि उते। परशुराम खे गर्व हो, उन राजाउनि खे मारियो हो, राजाऊं ॾकंदा हुआ उन खां, अनेक दफ़ा क्षत्रियनि खे मारियो हो ऐं उहो बि इहो ई चवंदो हो कि शिव जो धनुष, इहो ईअं बि वर्णन ईंदो आहे कि परशुराम ई ॾिनो हो शिव जो धनुष हिननि ताईं, उन ई पहुचायो हो कि असांजो आहे, असांजो, कब्जो करे वेठा हुआ। त इहे सभु उते वञी चढ़िया आहिनि। जेसिताईं धनुष टुटे नथो ये सभु शयूं बरक़रार आहिनि, संशय, अभिमान, दुख, गर्व, सोच, भय, पर जीअं ई टुटंदो ये सभु नष्ट, ॿुॾंदा उन में। या तुलसीदास जी हुआ आहे रूपक, सुठो ठाहियो अथई। कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे संसार में ये सभु शयूं राज कंदियूं आहिनि, हावी हूंदियूं आहिनि, संशय, अभिमान, दुख, सोच, पर हिक ई घटना सां ये सभु हिक साथ बि ॿुॾंदा आहिनि। ये कॾहिं बि थींदो आहे जॾहिं राम जहिड़ो कोई हूंदो आहे, सत्यवादी, सचो पुरुष, ऐं उहो खणंदो आहे धनुष खे, इन टोड़ींदो आहे इन जहाज खे, त सभु वञी ॿुॾंदा आहिनि। राम बाहुबल सिंधु अपार, चहत पारो नहीं को कड़हार। ही सभु पार थियण चाहिनि था, ये संशय, अभिमान वग़ैरह, पर कोई ॿेड़ी भई चढ़ी त विया तव्हां जहाज में, पर हलाइण वारो बि त हुजे कोई, उहो अथनि कोई कान। तुलसीदास थो चए हाणे कोई सभा में कोन्हे जेको इन्हनि खे बचाए, छो त राम उथी बीठो आहे हींअर। राम बिलो के लोग सब चित्र लिखे से देख, चितई सिय कृपा तनय जानी बिकल विशेष। राम शुरूअ में छा आयो, राम जेॾी महिल उथियो न धनुष टोड़ण लाइ, त न को राम में अभिमान हो, न को द्वेष हो, न को राग हो, कुछ भी न, हू सामान्य ई उथियो हो। ते उथियो त बिल्कुलु सामान्य ई आहे, पर माण्हुनि बेचैन लॻा पिया आहिनि। त राम हिकु नज़र निहारी माण्हुनि ॾे, ईअं सहजता सां ॾिठई सभिनि जा हीअं वात फाटल आहिनि, वात खुलियल आहिनि, अखियूं फाटल आहिनि। त राम चई हिननि खे छा थी वियो? राम बिलो के लोग सब चित्र लिखे से देख, उन ईअं ॾिठई ॼण चित्र वांगुरु सभु बीठा आहिनि माण्हू। वरी सीता ॾे निहारई, चितई सिय कृपा तनय जानी बिकल विशेष। ऐं सीता खे पहिरीं ॾिसी चुको हो, त चई हाणे देर न करणु खपे। सीता ॾाढी व्याकुल लॻी पई आहे। देखी बिपुल बिकल बेदेही, निमिष बेहात कल्प समते ही। सीता जे लाइ हिकु हिकु पल कल्प जे समान आहे। त हाणे इते तुलसीदास खे कुछ शिक्षा याद अची वई, नीति उहा जोड़े छॾियईं धनुष टुटण खां पहिरीं, कि सीता एतिरी व्याकुल आहे धनुष टुटे जो हाणे न टुटियो न त शायदि सीता छॾे ॾींदी, वरमाला बि छॾे ॾींदी ऐं चवंदी मूंखे कोन्हे भाग वठणो, एतिरी देर थी चुकी आहे, या शरीर छॾे ॾींदी। त उते तुलसीदास शिक्षा तो लिखे कि भाई जीवन में यादि रखिजो कि कोई माण्हू प्यासो हुजे ॾाढो, पाणी घुरे ऐं कोई पाणी न ॾे उनखे, पर जॾहिं उहो मरी वञे ऐं पोइ तव्हां उनखे पाणीअ जा वॾा वॾा केनू खणी अचो, आरो पाणी खणी अचो, बिस्लेरी खणी अचो, पोइ कोई उनजो मतिलबु कान्हे। इते तुलसीदास इहो जोड़े थो, त्रिशित बार बिन जो तन त्यागा,
मुए करे का सुधा तड़ागा। कोई माण्हू उन में पानी उन में शरीर छॾे ॾे, पोइ उन जे नाले ते माण्हू तालाब खोटाए, हुन जे नाले ते खूह खोटाए, कहिड़े कम जो? ईअं थींदो आहे। जीअं कंहिंजी न थी वैल्यू, पोइ जॾहिं वैल्यू ख़बर पई तेसिताईं उहो वञी चुको, पोइ उन जे नाले ते माण्हू दान पुण्य वॾा वॾा कम कंदा आहिनि। त टाइम ते थियणु खपे हर कम। कभी प्यासे को पानी पिलाया नहीं, बाद अमृत पिलाने से क्या फायदा। बाद वो रिपो ऐं कभी हुआ तो दे का वर्षा सब कृषि सुखाने, समय चुके पुन का पछतावे। खेत माण्हू किसान खेत में बिज पोखे, गर्मी ॾाढी हुजे ऐं इन इंतजार में हुजे किसान की बस हाणे मींहुं पए त मुंहिंजी फसल थिए, पर मींहुं न पए समय ते, ऐं गर्मी वञे वधंदी, जेको टाइम हुजे मींहुं पवण जो उन ते मींहुं न पए, सॼी खेती सुकी वञे, बिज बि सुकी वञनि, पोइ मींहुं पए त कहिड़ो फ़ाइदो? कोई फ़ाइदो न। के माण्हू ग़रीबी ॾिठी हुजे, ॾाढी ग़रीबी, हिकु शइ लाइ मोहताज रहियो हुजे, पोइ वरी जॾहिं हाणे हुन जूं इच्छाऊं ख़तम थी वयूं, उनखे आदत ई पइजी वई अभाव जी, त हाणे धन जी बरसाति बि थिए, उन ते धन अची वञे त उहो इहो ई चवंदो हाणे कहिड़ो फ़ाइदो, हाणे मुंहिंजी उमिरि बि थी वई, हाणे चाहना बि कान्हे, हाणे आदत ई कान्हे भोगन जी, त उहो धन में बि उहो ई रहंदो सिंपल। त समय ते कम थिए त ठीकु आहे, समय बीतजी वञे पोइ कहिड़े कम जो। तहिड़ीअ तरह समय चूके पुन का पछताने। हेॾो अनमोल शरीर असांखे मिलियो आहे, जीवन अनमोल आहे, जीते जी यादि न अचे कि भगवान जो भजन बि करणो आहे, भगवान खे पाइण लाइ जनम मिलियो आहे, आनंद पाइण लाइ मिलियो आहे, पर माण्हू न ध्यानु ॾे। पर जॾहिं अंत समूह अचे पोइ यादि अचेसि कि अरे भगवान हाणे वञा थो इन धरतीअ तां, हाणे थोरो करे वठां, त न हाणे कहिड़ो फ़ाइदो, उहो अवसर निकिरी वियो। समय चूके पुन का पछताने। समय बीतजी वञण खां पोइ कहिड़ो फ़ाइदो। त इहा ॾाढी सुंदर शिक्षा आहे कि समय रहते करणो आहे। सिंधी चवंदा आहिनि कि पहिरीं धन कमाए वठूं, धन ॾाढो पैसो कमायूं, पोइ सोचींदासीं भॻवानु छा थींदो आहे, पर इन चकर में उमिरि निकिरी वञे, पोइ न इहो धन कमु ईंदई, न तूं कुझु भॻवान खे पाइण लाइ कुझु करे सघंदे। के सिंधियूं मायूं सियाणियूं वरी इहो चवंदियूं आहिनि कि असांखे पाइणो त भॻवान खे ई आहे, असांजो लक्ष्य परमात्मा ई आहे, पर हिन संसार में रही करे पाइणो आहे ऐं हिन संसार जा सभु कम कंदे, कर्तव्य निभाईंदे, जिम्मेदारियूं निभाईंदे परमात्मा खे पाइणो आहे। त हिन में तव्हांखे चालाकी नज़र अचेव थी? मूंखे त साफ़ थी नज़र अचे इन जी चालाकी। चवंदी तव्हां बि त ईअं ई चवंदा आहियो कि संसार में रही करे परमात्मा खे पाइणो आहे। मां कहिड़े हुन सां चवंदो आहियां उहो तूं छॾ, पर मां तुंहिंजी त सम्झी वियुमि तूं कहिड़े हिसाब सां थी चई। तूं चई थी मां सभु सुख भोॻां, मां संसार में सभु कयां, शादियुनि ते बि वञां, ड्रेसूं बि पायां, पुटनि जूं शादियूं कयां, सभु इच्छाऊं पूरियूं कयां, जॾहिं अंत समूह अची वञे न पोइ मूंखे भॻवानु मिले, वेठे वेठे मिली वञे, मुंहिंजो इहो लक्ष्य आहे। त इहो त हर कोई चाहींदो कि जेसिताईं जीअरी आहियां तेसिताईं उहो ई सभु कयां जेको कयां पई थी, ऐं आख़िरी में जॾहिं कुझु बचे ई न हाणे करण लाइ, पोइ भॻवान खे पाइण लाइ प्रयास कयां, न पोइ कुझु कोन्हे मिलणो। पोइ जीअं खेती सुकी वई, पोइ बरसाति थिए, कुझु फ़ाइदो कोन्हे, तीअं ई तूं अंत समय में तोखां हथ लॻाए रहे दान पुण्य कराइनि, कुझु फ़ाइदो कोन्हे। तूं जीते जी कुझु त कर।
अगे अगे मान सम्मान जो स्टेटस हूंदो हो पहिरीं ज़माने में कि माण्हू धार्मिक केतिरो आहे, माण्हू सेवा जी भावना केतिरी अथसि, माण्हूअ में संस्कार केतिरा आहिनि। अॼु पैमानो थी वियो आहे धन केतिरो अथसि, धन पहिरियों थी वियो आहे प्रायोरिटी, पैसो केतिरो अथसि ओतिरो सम्मान। पर माण्हू भुलिजी थो वञे कि धन महत्वपूर्ण थोड़े आहे, जीवन महत्वपूर्ण आहे असांजो, जेको असां ईअं ई पिया था विञायूं, कॾहिं किथे कॾहिं किथे कॾहिं किथे, बिना सोच वीचार जे। अॼु मूंखां कंहिं पुछो भाई ये पंथ एॾा छो वधी विया, फेसबुक ते कंहिं पुछो त मां बि लिखियो मांस छो त लालच वधी वई, माण्हुनि में लालच वधी वई ऐं हिननि पंथनि प्रलोभन ॾिना। त वरी मथां प्रश्न पुछनि पोइ संत छा पिया कनि, चयोमांसि असां करे रहिया आहियूं, ॿियनि खां तव्हां वञी पुछो। चुप थी वियो भाई। लालच वधी आहे, पंथनि में वञण जो हिकु ई उद्देश्य आहे लालच। पर उहा लालच किथे पहुचाईंदी, अॻिते ईंदव लालचीअ जो वर्णन। जीवन नष्ट कराईंदी या लालच। लालच जो अर्थ इहो न समझिजो कि उहा शइ मिली वई, न, शइ मिले चाहे न मिले उनखे पाइण जो लोभ ई लालच आहे। त उहो नुक़सान जेको थियणो आहे सो त लॻी चुको, फ़ाइदे जी गारंटी कोन अथव, नुक़सान त थी वियो। लालच करण जो जेको वॾो नुक़सान ईंदो अॻिते, तव्हां बि ॿुधिजो ऐं ॾिसजो छा इहा ॻाल्हि सही लिखी अथई तुलसीदास कि लालची माण्हूअ सां छा थींदो आहे। पर नुक़सान त थी वियो, फ़ाइदे जी बि गारंटी कान्हे। हिकु भॼन भजले प्राणी रे अज्ञानी, 2 दिन की जिंदगानी व्यर्थ में भटक रहा है, व्यर्थ में भटक रहा है। भजले प्राणी रे अज्ञानी, 2 दिन की जिंदगानी व्यर्थ में भटक रहा है। मिला है तुझे खो क्यों रहा है इसे खेल में, नर्तन मिला है तुझे खो क्यों रहा है इसे खेल में। कंचन सिखाया तेरी उलझी है विषयों की बेल में, सुत और दारा वैभव सारा कुछ भी नहीं तुम्हारा, व्यर्थ में भटक रहा है, व्यर्थ में भटक रहा है। भजले प्राणी रे अज्ञानी, 2 दिन की जिंदगानी व्यर्थ में भटक रहा है, व्यर्थ में भटक रहा है। फिरे क्यों बंदे धन यौवन के उमंग में, माता
पिता और बंधु कोई चलना तेरे संग में। मैं और मेरा तू और तेरा है माया का ढेरा, व्यर्थ में भटक रहा है, व्यर्थ में भटक रहा है। भजले प्राणी रे अज्ञानी, 2 दिन की जिंदगानी, व्यर्थ में भटक रहा है, व्यर्थ में भटक रहा है। चंचल अभिमानी मन अब तो जन्म को सवार ले, फिर न मिलेगा तुम्हें अवसर ऐसा बारंबार रे। ऐ अज्ञानी तज नादानी, भजले सारंग पानी, व्यर्थ में भटक रहा है, व्यर्थ में भटक रहा है। भजले प्राणी रे अज्ञानी, 2 दिन की जिंदगानी, व्यर्थ में भटक रहा है, व्यर्थ में भटक रहा है। समय चूके पुन का पछताने, समय निकरी वने पो पछताइण सां कहिड़ो फ़ाइदो, पो ज्ञान जूं ॻाल्हियूं करण सां कहिड़ो फ़ाइदो। पो जेको पहिरीं करणो आहे जवानीअ में, उहो ओॾी महिल न करे बुढ़ापे में करण जो कहिड़ो फ़ाइदो। अस जीअं तीअं ई राम, तीअं तुलसीदास तो चए कि राम एॾी देर तो लॻाए धनुष खणण में, ऐं इन खां पोइ सीता व्याकुल थी मूर्छित थी वञे त बेहोश थी वञे, पोइ तूं धनुष वही खण। तुलसीदास शायदि राम खे पियो तो ईअं टोकू हणे, पोइ वही धनुष खणजां, वही भञजां। सीता वीही निकिरी, पर राम खे सभु ख़बर आहे। राम इहो ॾिठई, पोइ राम देर कोन कयईं। अस जिय जान जान की देखी, प्रभु पुल के लख प्रीत विशेषी, गुरह प्रणाम मन है मन कीना, अति लाघव उठाए धनु लीना। बिना देर कए भगवान राम ओ धनुष खणी वरतो, बिना कंहिंखे ख़बर ई कान पई, ऐं धनुष खणी वियो। बोल सियावर रामचंद्र भगवान की जय। लेत चढ़ावत खेंचत दम के उ दामनी, जिम जब लयो पुन नभ धनु मंडल सम भयो। जेॾी महिल धनुष खयो राम त बिजलीअ वांगुरु चमकियो वो धनुष, ऐं आकाश मंडल जीअं गोल थी वियो। जीअं आकाश गोल नज़र ईंदो आहे, जीअं धनुष बि, छो त जीअं धनुष आहे इन ते उहो प्रत्यंचा चढ़ाइणी आहे न, त एॾो अंतर हो, एॾी नंढी हुई प्रत्यंचा जो हुनखे चाढ़ण में धनुष ॼण गोल थी वियो। ऐं पोइ वरी लेत चढ़ावत खेंचत गाड़े, काहू न लखा देख सभु ठाड़े। एॾो जल्दी जल्दी कयो राम जो सभु बीठा ई रहिजी विया, ख़बर ई कान पई कॾहिं धनुष ते प्रत्यंचा चढ़ी वई ऐं कॾहिं धनुष टुटी बि पियो। ऐं किथां टुटियो धनुष ख़बर अथव? तेहि छन राम मध्य धनु तोरा, भरे भुवन धुन घोर कठोरा। भरे भुवन धुन घोर कठोरा। तेहि छन राम मध्य धनु तोड़ा, विच मां धनुष टुटियो, बिल्कुलु विच मां। ऐं तेहि छन, क्षण माना भई जीअं हिकु क्षण गुज़री वञे वरी ॿियो क्षण अचे, त इन्हनि ॿिनि जे विच में न, हिक ई क्षण जे विच में हुन टोड़े छॾियो। त मध्य
जेको विचो हिस्सो थींदो आहे धनुष जो, इन मध्य जा बि अनेक अर्थ आहिनि। जेको मध्य हिस्सो थींदो आहे धनुष जो, उहो ॾाढो मोटो मजबूत हूंदो आहे। अगरि किथां ॿिए हंधा टोड़े या धनुष त राजाउनि खे मौक़ो मिले या की हुजे सां हिन में पराक्रम, त विच मां टोड़े ॾेखारे, जितां मोटो आहे मजबूत आहे, त राम न करे उतां ई टोड़ियईं जितां विच मां मजबूत थींदो आहे। ॿियो मध्य जो अर्थ आहे कि उन क्षण जे विच में, उन हिक क्षण जे विच में उन टोड़े छॾियो। ॿियो मध्य जो अर्थ आहे कि 3 लोक थींदा आहिनि, स्वर्ग लोक, हेठि पाताल लोक, विच में मृत्यु लोक। त आसमान में कोन टोड़ियईं, पाताल में कोन टोड़ियईं, धरतीअ ते टोड़ियईं। ॿियो सूमर ॾींहुं कोन टोड़ियईं, छंछर ॾींहुं कोन टोड़ियईं, विस्पति ॾींहुं टोड़ियईं। हफ़्ते में 7 ॾींहं थींदा आहिनि न, त विस्पति जेको थींदो आहे सो विच थींदो आहे, त हुन विस्पति ॾींहुं टोड़ियईं। त मध्य जो अर्थ, मध्य जा ॾाढा अर्थ आहिनि। ते छन राम मध्य धनु तोड़ा, भरे भुवन धनु घोर कठोरा। सभिनी भुवननि में इहो आवाज थियण लॻो, कंपन थियण लॻो। दीपचंद भर भुवन धोर कठोर, रव रवि बाज तज मार्ग चले। चिक रही दिग्गज डोल मही अहि, कोल कूर मुखल मले अहि, कोल कूर मुखल मले। सुर असुर मुनि कर कान दीने, सकहि तुलसी जयति बरही। शंकर चाप जहाज सागर, रघुबर बाहु विशाल। बूढ़ सो सकल समाज चढ़े, जो प्रथम ही मोह बस। एॾो घोर कठोर शब्द थियो न धनुष मां, जो सूरज जी गति बि डिस्टर्ब थी वई। दिग्गज जा जेके दिक्पाल हुआ उहे बि चिंगारण लॻा हाथी, धरती डोलण लॻी। ऐं देवता राक्षस ऐं मुनि जिते जिते हुआ उन्हनि पंहिंजे कननि ते हथ रखी छॾिया। ऐं सभिनि खे ख़बर पइजी वई कि श्री राम धनुष तोड़े छॾियो आहे। तॾहिं सभई तुलसी जयति बचन उचारही, राम जी जय जय पिया मनाइनि। राम तुलसी जयति बचन उचारही, सभु श्री राम जी जय जय पिया मनाइनि। तुलसीदास लिखे थो, जेको सॼो समाज चढ़ियो हो जहाज में, धनुष रूपी जहाज में, उहो ॿुॾी वियो। शंकर चाप जहाज सागर, रघुबर बाहुबल। बूढ़ सो सकल समाज चढ़ा, जो प्रथम ही मोह बस। चए थो पहिरीं जेको ॿुधायो मां, मोह जे वश उहो सॼो समाज टुटी पियो। धनुष तोड़ण खां पोइ बि भगवान राम उहे 2 धनुष जा टुकड़ा हथ में झले बीठो हो, ताकि कंहिंखे ईअं न लॻे कि कंहिं ॿिए सहायता कई आहे, कि ॿिए कुझु मदद कई आहे। पर भगवान राम झले जो बीठो हो, एॾा भारी धनुष जा टुकड़ा, त सभिनि खे पक थी भाई हिन पंहिंजे पराक्रम सां ई धनुष तोड़ियो आहे। ऐं पोइ जॾहिं उहा शांति थी, उहा गजगोड़, उहा धरतीअ जो धुॾण, कंपन, इहे सभु शांत थिया। पोइ 2 टुकड़ा भगवान ज़मीन ते फिटा कया। प्रभु दो चाप खंड मही डारे, देख लोग सब भय सुखारे। राम सिया राम, सिया राम, जय जय राम राम। कौशिक रूप पयो निधि पावन,
प्रेम बार अब गाहो सुहावन। राम रूप राकेश निहारी, बढ़त बीच पुल कावली भारी, बढ़त बीच पुल कावली भारी। तुलसीदास लिखे तो विश्वामित्र खे ॾाढी ख़ुशी थी। विश्वामित्र ॾाढो प्रसन्न थी रहियो आहे। कौशिक रूप पयो निधि पावन, प्रेम बार अवगाहो सुहावन। विश्वामित्र खे उपमा थो ॾे तुलसीदास हिकिड़े समुंड जी, ऐं राम खे उपमा थो ॾे चंद्रमा जी। चंद्रमा जॾहिं पूर्णिमा ॾींहुं फुल थी वेंदो आहे, सॼो ॾिसण ईंदो आहे, तॾहिं समुंड में ज्वार भाटा ईंदो आहे, समुंड जो जल वधी वेंदो आहे चंद्रमा खे ॾिसी करे। तुलसीदास लिखे थो राम खे ॾिसी करे विश्वामित्र जेको समुंड आहे, इन जूं लहरूं, प्रेम जूं लहरूं वधण लॻियूं। प्रेम सां भरिजी वियो विश्वामित्र कि मुंहिंजी बि हीअं लॼ रखी आहे राम, इन खे मां वठी आयमि ऐं सॼे समाज खे, सॼे संसार खे सुख ॾिनो आहे राम। इहो ॾिसी करे प्रेम सां पुलकित थी वियो विश्वामित्र। राम रूप राकेश निहारी, बढ़त बीच पुल कावली भारी। बाजे नभ गए गहे निशाना, देव बधू नाचे कर गाना। ब्रह्मादिक सुर सिद्ध मुनीसा, प्रभु ही प्रशंसा दे आसीसा। बरसे सुमन रंग बहुमाला, गावे किन्नर गीत रसाला। मथे सुर्ग लोक जा देवताऊं बि हेठि निहारनि पिया कि छा थी रहियो आहे धरतीअ ते। उन्हनि खे जीअं ख़बर पई कि राम धनुष टोड़ियो आहे, त उहे बि नगाड़ा वॼाइण लॻा, देवी देवताऊं ॻाइण लॻा, जेके अप्सराऊं आहिनि से नचण लॻियूं। जी वर्खा करण लॻियूं। बरसे सुमन रंग बहुमाला, गावे किन्नर गीत रसाला। गीत पिया ॻाइनि ऐं सॼे ब्रह्मांड में जय जयकार पई थिए। ऋषि मुनि आशीर्वाद पिया ॾियनि। मुदित कहे जंहिं तह नर नारी, भंजो राम शंभु धनु भारी। सॼे नगर में जिते किथे इहा वाधायूं पई ॾिनियूं वञनि कि राम धनुष टोड़े छॾियो आहे, राम धनुष टोड़े छॾियो आहे। सभु ख़ुशि लॻा पिया। बंदी मागध सूत गन, बिरुद बदहे मत धीर। करहि निछावर लोग सब, है गए धन मन चीर। है गए धन मन चीर। तुलसीदास चए थो राम जे धनुष, राम द्वारा धनुष भञण जी ॻाल्हि ॿुधी केरु कीअं ख़ुशी मनाइण लॻो, उहो वर्णन थो अचे। जेके भाट आहिनि, भट्ट ॻाइण वारा, उहे ॻाए करे, उस्ततीअ जा गीत ॻाए करे ऐं ख़ुशी ज़ाहिर करण लॻा। ऐं आम माण्हू जेके आहिनि उहे दान पुण्य करण लॻा। छा छा दान पिया कनि? कोई घोड़ा, कोई हाथी, कोई धन, कोई मणि, कोई वस्त्र। करे निछावर। निछावर जो मतलब ख़बर अथव? घोरण। माण्हू घोरण लॻा। कोई हाथी, कोई घोड़ो, कोई वस्त्र, कोई मणि, कोई धन। जान है त जुबतिन मंगल गाए। जेके युवतियूं हुयूं उहे मंगल गीत ॻाइण लॻियूं, नृत्य करण लॻियूं। को झांझ पियो वॼाए, को मृदंग, को शहनाई, जंहिंखे जेको वॼाइण ईंदो आहे पुरुषनि में उहे वॼाइनि पिया। ऐं सुनैना जो वर्णन थो अचे। सखिन सहित हर्षी अति रानी। उहा रानी सुनैना ॾाढी प्रसन्न थी। ॼण सूखत धान पराजन पानी।
ॼण सुकल खेत में पाणी पइजी वियो हुजे। जनक लहे हू सुख सोच बिहाई, पैरत थके था जन पाई। राजा जनक जी स्थिति ईअं हुई कि कोई माण्हू तैरंदो हुजे, समुंड में तरंदो हुजे, तरी तरी थकिजी पियो हुजे, पर किनारो न मिलंदो हुजेसि, उनखे किनारो मिली वियो हुजे, ॼण उनखे किनारो मिली वियो हुजे। अहिड़ी राजा जनक जी स्थिति आहे। जनक लहे हू सुख सोच बिहाई, पैरत थके था जन पाई। ॼण उनखे उहो किनारो मिली वियो हुजे। लहरों से लड़ती हुई नाव को जैसे, लहरों से लड़ती हुई नाव को जैसे, मिलना रहा हो किनारा, मिलना रहा हो किनारा। उस लड़खड़ाती हुई नाव को जो किसी ने किनारा दिखाया, ऐसा ही सुख मेरे मन को मिला है, मैं जब से शरण तेरी आया। मेरे राम सूरज की गर्मी से जलते हुए तन को मिल जाए तरवर की छाया, ऐसा ही सुख मेरे मन को मिला है, मैं जब से शरण तेरी आया। मेरे राम शीतल बने आग चंदन से जैसी, राघव कृपा हो जो तेरी। शीतल बने आग चंदन की जैसी, राघव कृपा हो जो तेरी। उजियाली पूनम हो जाए सारी, ज्योति अमावस अंधेरी, ज्योति अमावस अंधेरी। युग युग से प्यासी मरुभूमि ने जैसे सावन का संदेश पाया, ऐसा ही सुख मेरे मन को मिला है, मैं जब से शरण तेरी आया। मेरे राम सूरज की गर्मी से जलते हुए तन को मिल जाए तरवर की छाया, जिस राह की मंजिल तेरा मिलन हो, उस पर कदम मैं बढ़ाऊं। फूलों में खारों में पतझड़ बहारों में मैं ना कभी डगमगाऊं, मैं ना कभी डगमगाऊं। पानी के प्यासे को तकदीर ने जैसे जी भर के अमृत पिलाया,
ऐसा ही सुख मेरे मन को मिला है, मैं जब से शरण तेरी आया मेरे राम। सूरज की गर्मी से जलते हुए तन को मिल जाए तरवर की छाया, ऐसा ही सुख मेरे मन को मिला है, मैं जब से शरण तेरी आया मेरे राम। तो राजा जनक के अहिड़ो सुख मिलो कि लहरों से लड़ती हुई नाव को जैसे, हू ॼण वेचारो राजा जनक ॼण किनारो न पियो मिले ऐं ॾाढो तंहिं हथ पेर पियो हिलाए, तरे बि पियो, ॿुॾण खां बि बचणो आहे, केॾी महिल प्रतिज्ञा खे पियो यादि करे, केॾी महिल ॾिसे पियो कोई टोड़े नथो सघे त लड़े बि पियो लहरुनि खां, उन खे अॼु किनारो मिली वियो जेॾी महिल राम धनुष टोड़ियो। राणीअ जो दुख नास थी वियो, ॼण सुकल खेत में पाणी अची वियो हुजे, सीता में प्राण अची विया, नगरवासियुनि जूं उम्मीदूं कामयाब वयूं, एॾनि खे ख़ुशी मिली वई सिर्फ़ राम जे धनुष तोड़ण सां। श्री हथ भय भूप धनु टूटे, जैसे दिवस दीप छपी छवि छूटे। पर राजाउनि जो कहिड़ो हाल थियो, धनुष टुटण सां राजा निस्तेज थी विया। हिकिड़े त जोर सां चिल्लाई, चई भॼी पियो भॼी पियो, त ॿिए चईंसि चिल्लाई छो थो, ख़बर आहे धनुष भॼी पियो, चई न मुंहिंजो पेर भॼी पियो। हुन जो ॿई टुकड़ा फिटी कया आहिनि, मुंहिंजे पेर ते किरियो आहे हिकु। राजाउनि जी अहिड़ी हालत थी, ॼण ॾींहं जे टाइम दीपक जी शोभा हली वेंदी आहे न, ॾींहं जी काई वैल्यू ॾींहं जो चमक न हूंदी आहे, थी उहे राजा श्रीहीन थी विया। सीता त ईअं उन जो वर्णन आहे जीअं चात्रक पखीअ खे बरसात जूं बूंदूं मिली वञनि, चात्रक पखीअ खे। लक्ष्मण जो वर्णन आहे, राम लखन बिलोकत कैसे, ससी चकोर किशोरक जैसे। जीअं चकवो न, चकवे जो बि बच्चो चंद्रमा खे ॾिसंदो आहे, चकवो त चंद्रमा खे ॾिसंदो ई आहे पखी, पर उन जो बि ॿार हुजे नंढड़ो, छो त सीता खे चकवी तो चए त लक्ष्मण खे चकोर कीअं चए, त चकोर जो बच्चो चंद्रमा खे ॾिसी ॾाढो थधो शीतलता महसूस कंदो आहे, छो त चंद्रमा जी रोशनी थधी शीतल हूंदी आहे ऐं चंद्रमा जे चकोर जे भीतर गर्मी हूंदी आहे, तॾहिं उहो राति में चंद्रमा खे ॾिसी शीतल थींदो आहे। लक्ष्मण बि थोरी देरि पहिरियों गुस्सो कयो हो, जेॾी महिल जनक खे घटि वधि ॻाल्हाई त राम खे ॾिसी हाणे शीतलता पियो थो प्राप्त करे। वरी जनक ॾे निहारे लक्ष्मण की ॿुधाए हाणे धरतीअ ते कोई शूरवीर बचो आहे या न बचो आहे, इहा हिनखे शीतलता मिली रही आहे। त राम लखन बिलोकत कैसे, ससी चकोर किशोरक जैसे। तॾहिं गुरु शतानंद आज्ञा ॾिनी सीता खे कि अॻियां अधु अच वधी करे ऐं राम खे वरमाला पाए। हुन धनुष टोड़ियो आहे। तॾहिं सीता जेका आहे साड़ियुनि सां गॾु हली आहे, संग सखी सुंदर चतुर गावे मंगल चार, गवनी बाल मराल गति सुषमा अंग अपार। सीता जेॾी महिल हली आहे त उनजी चाल खे तुलसीदास लिखे थो बाल हंसनी, हंसनी पर नंढी हंसनी, ॿार हंसनी, उहा ॼण हली रही आहे। उहा हाणे सीता वरमाला खणी करे हली रही आहे, उनजे पुठियां उन जूं साहेड़ियूं हली रहियूं आहिनि, त उन्हनि जी शोभा जो वर्णन तुलसीदास थो करे। सखीन मध्य मन परम ओछा हो, सखीन मध्य सिय सोहत कैसे, सखीन मध्य सिय सोहत कैसे, छवि गण मध्य महा छवि जैसे,
छवि गण मध्य महाछवि जैसे, सखिन मध्य सिय सोहत कैसे। कर सरोज जयमाल सुहाई, कर सरोज जयमाल सुहाई, विश्व विजय शोभा जय छाई, विश्व विजय शोभा जय छाई, सखिन मध्य सिय सोहत कैसे, सखिन मध्य सिय सोहत कैसे। जहिड़े तरीक़े सां छवि गन मध्य महाछवि हुजे, माना अलग अलग छवि रूप धारण करे अचे छवि, उन्हनि जे विच में महाछवि हुजे, महासुंदरता। ईअं पियो लॻे सीता त अची रही आहे सुंदर, पर उन जूं साहेड़ियूं बि सुंदर, धीरे धीरे वधी रही आहे। अॻियां आई, पर सीता जे मन में ॾाढो संकोच, तन संकोच मन परम उछाव, पर मन में उत्साह ॾाढो, ख़ुशी ॾाढी कि राम धनुष टोड़ियो आहे। हाणे मूंखे अॻियां वधी करे हेॾे समाज जे विच में वरमाला पाइणी आहे, मां उन जे तरफ़ अॻियां वधी रही आहियां जंहिंखे मां पाइणु चाहियां पई, त हिकु संकोच मन में, तन संकोच मन परम उछाहू, गूढ़ प्रेम लख परहि न काहू। पर ॿियनि खे इहो नज़र न पियो अचे, प्रेम नज़र कोन ईंदो आहे, ॿाहिरियों आडंबर नज़र ईंदो आहे, शादियुनि जो ॿाहिरियों आडंबर नज़र ईंदो आहे, पर सत्संग जो प्रेम कंहिंखे नज़र कोन ईंदो आहे। ऐं माण्हू आडंबर ई ॾिसंदा आहिनि, प्रेम थोरी ॾिसंदा आहिनि। कंहिंखे ख़बर ई न पई, जाए समीप राम छवि देखी, अॼु पहिरियों दफ़ो सीता राम जे एतिरो वेझो आई आहे। हूअं वाटिका में त परियां खां दर्शन थियो हो, अॼु वेझो आई आहे। परियां खां दर्शन करण में कॾहिं कॾहिं भ्रम बि हूंदो अथव, कोई परियां खां ॾाढो सुठो लॻंदो आहे, वेझो वञी ॾिस त लॻंदो आहे फ़र्क़ु त अची वियो, ओड़ो कान्हे। पर सीता राम जे जीअं जीअं वेझो पे थी अचे न, तीअं तीअं हू अञा सुंदर पियो थो लॻंदो वञे उनखे, कि परियां खां एतिरो सुंदर थोड़े ई हो, सुंदर बि आहे ऐं स्मार्ट बि आहे, ऐं इन मां खुशबू बची रही आहे, ऐं ॿियो कोई बि अवगुण कान्हे। जाए समीप राम छवि देखी, रही जन कुंवर चित्र अव रेखी। ईअं बीह रही सीता ॼण कोई चित्र फोटो हुजे। तॾहिं साहेड़ियूं समझदार वो चवंसि तूं सीता माला पाराए, चतुर सखी लख कहा बुझाई, पहरावो जय माल सुहाई। सीता माला पाइण लाइ वरी हथ मथे खयां, सुनत जुगल कर माल उठाई, पर प्रेम बस पहराए न जाई, प्रेम जे बस पाए न सघे। छो त राम जी हाइट मथे, सीता जी घटि, त केतिरा हथ मथे करे, राम बि बीठो आहे सिधो। पोइ ते मुरारी बापू ईअं जोड़ींदो आहे कि सीता संकोच अॻु में ई पई थी करे, ऐं वरी राम मथे ते मथे कंध कीअं करे, कीअं मथे माला पाए। लक्ष्मण ॾिसी वरितो त लक्ष्मण आयो राम वटि, भाऊ वाधायूं हुजनि, वाधायूं, अची पेरे पियो राम खे। त लक्ष्मण जो पेरे पियो त राम उनखे खणण जे लाइ हेठि झुकियो, त सीता माला पाए छॾी। बोल सियावर रामचंद्र भगवान की जय। शादी त थी वई, अधु शादी थी वई। सियावर रामचंद्र हाणे थियो सियावर, रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। जेॾीमहिल अहिल्या जो उद्धार कयईं त पतित पावन हो, हाणे थियो सीताराम। त भगवान राम ऐं सीता जी अॼु हूअ थी आहे, प्री
प्री वेडिंग थी, प्री वेडिंग। शादी त अञा देर सां आहे, परे आहे, पर अॼु वरमाला त पाए छॾी सॼे समाज जे विच में। सोहत जन जुग जलज सनाला, ससे सभीत देत जय माला, ससे सभीत देत जय माला, गावहि छवि अवलोक सहेली, सिंह जयमाल राम उर्मेली, सिंह जयमाल राम उर्मेली, सिंह जयमाल राम उर्मेली। सिंह जयमाल राम उर्मेली। सीता राम जे गले में जयमाला पाराए छॾी। पोइ त सभु देवताऊं गुलनि जी वर्खा करण लॻा। राजा वीचारा सिकुड़जी विया। सॼे नगर में बाजा वॼण लॻा। दुष्ट माण्हू उदास थी विया, सज्जन माण्हू प्रसन्न थी विया। राम जे ऐं सीता जे विवाह सां जेको प्रसन्न थिए सो सज्जन, ऐं जेके प्रसन्नता न थिए सो असुर, सो दुष्ट। सिधो सो हिसाब आहे। तव्हांखे अगरि ख़ुशी थी थिए राम सीता जी शादीअ जी त तव्हां सज्जन, पर तव्हां ॿिए कंहिंखे ॿुधायो ऐं उनखे ख़ुशी न थिए त समझी वठिजो ही असुर आहिनि। छो त सिर्फ़ु असुर दुष्ट ई दुखी थिया हुआ राम ऐं सीता जे विवाह सां। अभिमानी अप्रसन्न थिया हुआ, संशय ग्रस्त मूढ़ माण्हू अप्रसन्न थिया हुआ। पर जेके ख़ुशि थिया हुआ से वर्णन अचे थो कि जेके माण्हू हुआ उहे वरी तो अचे निछावर, देह निछावर बित बिसारी। माण्हू नगर जा माण्हू निछावर माना घोर घोरण लॻा। बित विसारी मतलब इहो बि भुलिजी विया कि मूं वटि आहे केतिरो, मूं वटि धन केतिरो आहे। न त माण्हू घोरींदो ओतिरो ई आहे। पहिरीं पंहिंजो हिसाब किताब ठाहे रखंदो आहे कि लाॾनि ते वेंदुमि, मिट माइट जी शादी आहे त हेतिरा पैसा त मूंखे बचाए रखणा आहिनि, हेतिरा रखिया आहिनि लुटाइण जे लाइ। हर कंहिंजो बजट हूंदो आहे न। हिते सभु भुलिजी विया बजट। पोइ ॾिसंदासीं हाली त लुटाइण शुरू थी विया निछावर। लाॾनि ते बि मां शादियुनि जे घर में बि ॾिठा आहिनि। हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो हिकु हू हूंदो अथव। जे लाॾा करण वारा विया उन्हनि खे इन सां मतिलब कि घणी घोर आई। पोइ उन में बि कोई 100 जा नोट घोरींदो आहे, कोई 50 जा, कोई कुछ। हाणे जेके घोरीनि था उन्हनि जी बि ॿुधी वठो। जेको ॿाहिरां आयो आहे महिमान ऐं पैसे वारो आहे ॾाढो, त उहो उनखे पंहिंजी उहा रेपुटेशन बि रखणी आहे बरक़रार। हुनखे थोरी मतलब आहे कि मां लुटायां या इन खां मां घोरे ॾियां। हुनखे ॾेखारणो आहे कि ही सभु घर वारा चवनि कि दिल्लीअ वारो मामो आयो हो, दिल्लीअ वारो, ऐं उन हीअं नोट केॾा लुटाई, मुंहिंजी इहा चर्चा थियणु खपे बस। त उनजो इहो उद्देश्य हूंदो आहे। त बढ़िया कपिड़ा पाए उहो बि कुर्सीअ ते वेहंदो आहे ऐं वॾा नोट कढी। ऐं दिल्ली वारो मामो लॻभॻि दाढ़ीअ वारो ई हूंदो अथव। लॻभॻि अमीर जेके हूंदा आहिनि गंभीर हूंदा आहिनि ॾाढा, त वॾा नोट। ईअं मुंहिंजे में कल्पना ईंदी आहे कि भाई केरु कीअं हूंदो। हिकिड़ो व्हाट्सएप ते मैसेज आयो कि यार जेको फलाणो ॼटो हिकिड़ो, त चई इन जी शक्ल हुन सां कोन थी मिले कि कंहिं बि बैंड में जेको झुनझुनो वॼाईंदो आहे। ही जेको भाई विरोध पियो थो करे राम मंदिर जो, हिकु हो विरोध पियो करे। चीन जी शक्ल ॾिसो, कोई बि बैंड हुजे उनजो जेको झुनझुनो वॼाईंदो आहे उनजी शक्ल हिन सां ई थी मिले। त नोट कोई कीअं घोरींदो आहे, कोई कहिड़े उद्देश्य सां घोरींदो आहे। हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो स्वार्थ हूंदो अथव।
ॾिसो देवताउनि घोर कोन कई, इहो नोट कजो। देवताउनि गुलनि जी वर्खा कई। देवताउनि इहे कम कोन कंदा आहिनि देवताऊं कि कुझु घोरनि, उतां ई घोरे सघनि पिया न देवताऊं। कंहिं बि अप्सरा जे मथां घोरे करे फिटी कनि हेठि, पर देवताऊं इहो विश्लेषण मां हींअर न कंदमि। बसि इहो सम्झी वठो कि देवताऊं इहे छोटा मोटा कम न कंदा आहिनि। असां इंसान कंदा आहियूं कुझु पंहिंजे हुन ॾेखारण लाइ कि असां धन खे सभु कुझु सम्झो आहे, त इन करे असां धन खे लुटाईंदा आहियूं ऐं शो ऑफ बि ज़रूरी हूंदो आहे। देवताऊं त गुलनि जी वर्खा कंदा आहिनि। महत्वपूर्ण इहो आहे कि कॾहिं कंहिं व्यास गद्दीअ खे भली घोर न अचे, देवताउनि जो आशीर्वाद अचे, इहो वधीक महत्वपूर्ण आहे। देवताऊं गुलनि जी वर्खा कंदा आहिनि। बंदीजन भाट ॻाए करे उहे ख़ुशी व्यक्त कंदा आहिनि। आम नगरवासी न्युछावर पिया कनि, उन्हनि जी उहा हर कंहिंजी पंहिंजी पंहिंजी आहे। ऐं ॿियो छा पियो थिए, नाचें गावे विविध भदूटी, बार बार कुसुमांजलि छूटी। देवताऊं त पुष्पनि जी वर्खा पिया कनि। जंहिं त विप्र वेद धुनी करही, बंदी बिरदावली उचरही। ब्राह्मण छा था ॾेई सघनि? ब्राह्मण मंत्रोच्चार करे था सघनि, उन्हनि वटि उहा शइ आहे। ब्राह्मण बि कॾहिं हू न कंदो घोर। ब्राह्मण कॾहिं पंहिंजे घर शादी हुजेसि त ॿी ॻाल्हि आहे, बाक़ी तव्हां न ॾिठो हूंदो कोई ब्राह्मण घोरे। ब्राह्मण जे द्वारा घोर खपे बि न, उहो बसि मंत्रोच्चार करे, इहो वॾो उनजो उपकार थींदो आहे। त ब्राह्मण मंत्रोच्चार करे ख़ुशी व्यक्त कंदो आहे। भाट ॻाइण वारा ॻाए करे उच्चारण कंदा आहिनि। देवताऊं गुल वरसाईंदा आहिनि। ऐं नगर के माण्हू करहे आरती पुर नर नारी, के स्त्रियूं वरी आरती पियूं उतारिन कंहिंजी? सीताराम जी। घर में ई घर वेठे वेठे सीताराम जी आरती। त ये ख़ुशी व्यक्त करण जा अलॻि अलॻि तरीक़ा थींदा आहिनि। सभिनि खां नंढे मां नंढो, निम्न मां निम्न जेको तरीक़ो आहे उहो आहे घोर। सम्झा? ऊंचे मां ऊंचो त थियो गुलनि जी वर्खा। ऐं ॿिए बि मां हू नथो रखणु चाहियां कि कहिड़ो फर्स्ट कहिड़ो सेकंड, पर वृद्धावली गीत ॻाइण, लाॾनि ख़ुशीअ जा ॻाइण, आरती उतारण, इहे इन्हनि खां मथे आहिनि घोर खां। मां वठण जी ॻाल्हि नथो कयां, ॾियण जी। घोर ॾियण बि, घोर ॾेई घुमाए घुमाए करे ॾियण बि सुठो आहे, पर कोई वॾो हू कान्हे, ऊंचो कमु कान्हे। करें पाताल नाक जस व्यापा, राम बरी से भंजे ऊचापा। टिन्हिनि लोकनि में राम जो यश फैलिजी वियो। ऐं सोहत सिय राम कै जोड़ी, छबी सिंगार मनो एक ठोड़ी। राम ऐं सीता जी जोड़ी ईअं पई शोभा ॾे, ॼण सिंगार ऐं सुंदरता अॼु गॾु थिया हुजनि। सखी कहें प्रभु पद गहो सीता, करत न चरन परस अति भीता। साहेड़ियूं चवनि थियूं हाणे तूं राम खे पेरे पओ। साहेड़ियूं थियूं चवनि सीता खे कि वरमाला पातई, हाणे पेरे पओ। सीता पेरे नथी पए। सखी कहें प्रभु पद गहो सीता, करत न चरन परस अति भीता। सीता खे डपु लॻो पियो आहे। वो कहिड़ो डपु पोइ ॿुधंदासीं। ॿुधायां हलो ॿुधी वठो। अच्छा तव्हां ई ॿुधाइजो कहिड़ो डपु दोहे में अचेव थो। गौतम तीय गति सुरत कर, नहीं पर सत पग पान। मन भेसे रघुवंश मनी, प्रीति अलौकिक जान। गौतम सिय गति सुरत कर। हाँ अधु जवाब सही आहे। गौतम जी नार केर हुई? अहिल्या।
त राम पंहिंजो पेर उन ते रखियो त उहा उॾामी करे आसमान में पति लोक में हली वई। सीता सोचे थी मां बग़ैर पेर छुआ ईअं न मां वरी अलाए केॾां पहुची वञा त मुंहिंजो विछोड़ो थी वञे, त ईअं त कान थींदो। इहो पई थी सीता सोचे। गौतम तीय गति सुरत कर नहीं परसत पगपान, नहीं परसत पगपान, पेर नथी छुए। पर भगवान राम इहो भोलोपन ॾिठो सीता जो त मन में खिलण लॻो। मन बेहसे रघु बंस मनी प्रीति अलौकिक जान, कि हिन जी प्रीत लौकिक कान्हे, अलौकिक प्रीत आहे। लौकिक प्रीत छा थींदी आहे? लौकिक प्रीत या पंहिंजो स्वार्थ हूंदो आहे थोरो। जीअं हू हो न, कृष्ण भगवान खे पेट में सूर थियो त चईं अगरि कोई पंहिंजे चरणनि जी रज मूंखे ॾे त मां ठीकु थी वेंदुमि। त सभिनीनि राणियुनि मना कयो, चई न भाई नरक में वञिणो आहे या जो पंहिंजे पेर जी धूल ॾियूं। पोइ राधा ॾिनई। राधा चई भली मां नरक में वञा। उहा आहे अलौकिक प्रीत। ऐं लौकिक प्रीत में पहिरीं पंहिंजो हू हूंदो आहे स्टेटस, ऐं मां मुंहिंजी इज़त घटि न थियणु खपे। त सीता जी प्रीत लौकिक कान्हे, अलौकिक प्रीत आहे। बोल सियावर रामचंद्र भगवान की जय।